क़ायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। चकवाल मोटरवे ते हादसे में लाड़का निवासी 4 ॼणा फौत थी विया। रावलपिंडी खां लाहौर वेंदे ॿ कारूं वण सां टकराइजी वयूं। फौत थी वियलनि में अली रज़ा सोलंगी, रमज़ान मक्सी, सफ़द शाह ऐं आतिफ़ सुमरो शामिल आहिनि। फौतियुनि जा मढ़ लाड़काणे आंदा पिया वञनि। इतला ते संदनि वारसनि में कोहराम मतल आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। चकवाल मोटरवे ते हादसे में लाड़का निवासी 4 ॼणा फौत थी विया। रावलपिंडी खां लाहौर वेंदे ॿ कारूं वण सां टकराइजी वयूं। फौत थी वियलनि में अली रज़ा सोलंगी, रमज़ान मक्सी, सफ़द शाह ऐं आतिफ़ सुमरो शामिल आहिनि। फौतियुनि जा मढ़ लाड़काणे आंदा पिया वञनि। इतला ते संदनि वारसनि में कोहराम मतल आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। चकवाल मोटरवे ते हादसे में लाड़काणे वासी 4 ॼणा फौत थी विया। रावलपिंडी खां लाहौर वेंदे 2 कारूं वण सां टकराइजी वयूं। फौत थी वियलनि में अली रज़ा सोलंगी, रमज़ान मक्सी, सफ़द शाह ऐं आतिफ़ सुमरो शामिल आहिनि। फौतियुनि जा मढ़ लाड़काणे आंदा पिया वञनि। इतला ते संदनि वारसनि में कोहराम मतल आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां। आवाज़ न्यूज़ जे ब्यूरो चीफ रशीद समू खां। जी रशीद। जी बिल्कुल ही गुज़रियल रात देर सां चकवाल मोटरवे ते रावलपिंडी खां लाहौर ईंदे तेज़ रफ़्तारीअ सबबि ॿ जेके कारियूं आहिनि उहे वण सां टकराइजी वयूं, जंहिंजे नतीजे में लाड़काणे वासी 4 ॼणा फौत थी विया आहिनि। रोड हादसे में फौत थी वियलनि में अली रज़ा सोलंगी, रमज़ान मक्सी, सिफ़त शाह, आतिफ़ सुमरो शामिल आहिनि, जिन जा जेके मड़ आहिनि उहे लाड़काणे आंदा पिया वञनि। अहिड़े इतला ते वारसनि में जेको आहे उन्हनि जे घरनि में कोहराम मचल आहे। जेको अली रज़ा सोलंगी, सिफ़त शाह जो जेको तॾो आहे उहो अलीगोराबाद महले में विछायो वियो आहे ऐं जॾहिं त रमज़ान मक्सी आतिफ़ सुमरे शहर जे मुरादवाण में उन्हनि जो तॾो विछायो वियो आहे। इहो ॿुधाए पियो वञे त इन हवाले सां रोड हादसे में फौत थी वियल अली रज़ा सोलंगीअ जे वारसनि सां राब्तो थियो। उन्हनि ॿुधायो त कुझु ॾींहं अॻु अली रज़ा ऐं संदसि जा दोस्त पंजाब घुमण विया हुआ, जेके रावलपिंडीअ खां लाहौर अची रहिया हुआ त तेज़ रफ़्तारी जेको गाॾी आहे उहा वण सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में अहिड़ो हादसो पेश आयो आहे। हिन वक़्तु जेको आहे उन्हनि जेके फौती आहिनि उन्हनि जे घरनि में कोहराम मचल आहे ऐं जेके लाश आहिनि उहे आंदा पिया वञनि लाड़काणे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी रशीद समूह अपडेट करण जे लाइ।